तव्हांखे त अलाह आंदो न त मां त हिननि मां हथीको थी वियोसि। जेकॾहिं तव्हां ना अचो हा न त हीउ त मूंखे तड़े करे छॾींदा घर मां। चाचा हाणे सभु कमु छॾे करे वारिस जी शादी था करायूं, पोइ त तूं आज़ाद थी वेंदे। पुट इहा भलाई कर, इहो ॿार लाइ त हणा छोकिरी वारिस जी घाटे में, पोइ पाण वारिस खे हथीको कंदी। चाचा वारिस के तक मुंहिंजे हथीको कंदी, पर ओठे खे हथीको केर कंदो? इन लाइ तूं जो वेठी आहीं भाॼाई। अदा मुंहिंजी तौबा आहे ओठे खां, इन खे हथीको करण मुंहिंजे वस जी ॻाल्हि न आहे। जेकॾहिं वारिस घर वेही रहियो न त अदा ओठो बि घर वेही रहंदो। मां काॾे कोन वेंदुसि, इते ई आहियां। जेको कमु हुयो उहो पूरो करे आयो आहियां। इहो शुक्र थियो पुट जो ओॾां जो कमु ख़तमु थी वियो। चाचा राति वेही इहा सलाह कंदासीं त वारिस जी तारीख़ कहिड़ी रखिजे शादी जी, पोइ ॿिया कम पोइ कंदासीं। पहिरियां अॻु में इहो ई कमु करिणो आहे। इहा अथई मुंहिंजी पढ़ाईअ जो असर। हाणे तोखे शादी जी मिठाई अलॻि ॾियणी पवंदी। खैर सां शादी थी वञे तोखे मिठाई खोड़ ॾींदसि। सोप सीरियल ज़हर ज़िंदगी तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिन TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।